هذا ذكر وإن للمتقين لحسن مآب جنات عدن مفتحة لهم الأبواب متكئين فيها يدعون فيها بكل فاكهة كثيرة وشراب عندهم قاصرات الطرف أتراب هذا ما توعدون ليوم الحساب إن هذا لرزقنا ما له من نفاد هذا وإن للطاغين لشر مآب جهنم يصلونها فبئس المهاد هذا فليذوقوه حميم وغساق وآخر من شكله أزواج هذا فوج مقتحم معكم لا مرحبا بهم إنهم صالوا النار قالوا بل أنتم لا مرحبا بكم أنتم قدمتموه لنا وبئس القرار قالوا ربنا من قدم لنا هذا فزده عذابا ضيفا في النار فقالوا ما لنا لا نرى رجالا كنا نعدهم من الأشرار اتخذناهم سخريا أم زاغت عنهم الأبصار إن ذلك لحق تخاصم أهل النار قل إنما أنا منذر وما من إله إلا الله الواحد القهار رب السماوات والأرض وما بينهما العزيز الغفار قل هو نبأ عظيم أنتم عنه معرضون ما كان لي من علم بالملأ الأعلى إذ يختصمون يوحى إلي إلا أنما أنا نذير مبين اللهم صل على سيدنا اللہ تعالیٰ فرمایا تو इन्हनि शख़्सियतुनि जो वॾो क़दुरु आहे असां वटि यानी उन्हनि जो अमल ऐं उन्हनि जे मार्फत जो मक़ाम इहो आहे जेकी कमु कनि था अलाह जी बानप कनि था अलाह जूं कुदरतूं अखियुनि सां ॾिसनि था उन्हनि में ज़्यादा उन्हनि जो यकीन वेठल आहे इन यकीन जे बुनियाद ते काइनात में तसरुफ़ जे अक़ीदे ते इहा दस्तंदाज़ी सभु अलाह जी हथ उन्हीअ जो आहे इन यकीन में उन्हनि जो एॾो वॾो मक़ाम आहे जो उन्हनि खे बराबरि पंहिंजे रब जी यादि बि हमेशह रहे थी आख़िरत बि यादि रहे थी ख़ौफ़ ख़ुदा बि आहे अहिड़ो इन्हनि जे बराबरि मटु ॿियो कोन्हे रब ताला फरमाए त इहे वॾा माण्हू आहिनि हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम हज़रत ज़ुल्किफ़िल जहिड़ा बुज़ुर्ग हज़रत यसा इलियास जे माना में आहे अहिड़ी तरह ॿिया बि सभु ज़ुल्किफ़िल
तमामु भला माण्हू आहे, अख़ियार चूंडियल। फरमाए त हीउ जेको असां तव्हांखे ॿुधायो आहे कुझु, इहो परहेज़गारनि जो बयानु आहे, जिन जे लाइ असां वटि सुठी इज़त, सुठो आब, हुस्न मआब, सुठी इज़त आहे, सुठो आब आहे उन्हनि खे। जिन माण्हुनि जा नाला वरितासीं, इस्माइल अलैहिस्सलाम, यूसुफ अलैहिस्सलाम, ज़ुल्किफ़िल अलैहिस्सलाम, इहे वॾा बुज़ुर्ग आहे। सभु हिननि जा आमाल ऐं किरदार एतिरा अलाह ताला खे पसंदि हुया जो उन्हनि खे बुलंद करे छॾियईं। नुबुवत जो दर्जो हो उन्हनि जो। ऐं फरमाए थो त हिननि जो नतीजो हीअ आहे त इन लिलमुत्तक़ीन हुस्न मआब, सुठी जाइ करार ऐं आराम जी, जन्नात अदन, बेशतर, रहण जी जाइ, दरवाज़ा खुलियल, एॾो तहफ़ुज़ आहे जो दरवाज़ो खुलियल आहे। ऐं अहिड़े पंहिंजे राहत सां अलाह ताला वटि वक़्तु गुज़ारनि था, पंहिंजे जायुनि ते टेक ॾे वेठा आहिनि, हर क़िस्म जा मेवा घुराइनि था, ऐं हर क़िस्म जा सुठा सुठा पीअण जा पाणी बि। ऐं उन्हनि खे खाधे पीते ऐं जायुनि खां ऐं बाग़नि खां सवाइ ॿियो बि वधीक कुझु आहे। घर ऐं घर जा माण्हू, इंदम कासरात उतार, निगाहूं झुकायल, हरम हुन में सुठे नमूने सां जन्नत जे अंदरि रहंदड़ जेके उन्हनि जा हरम शरीफ़ आहिनि मायूं, हमेशह हया जूं अखियूं हेठि झुकियल। बिना ॿुधाइण जेको अची नथो सघे। अहिड़ी तरह इहे आहिनि। बाक़ी जन्नत में वञण वारा माण्हू पंहिंजे घरनि खे कीअं सुञाणंदा, छा इंतज़ाम हूंदो, इहो सुवाल कयाऊं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो तव्हां सफ़र खां जॾहिं ॿाहिरि कमु पूरो करे मोटंदा आहियो, पोइ ॻोठ में अची पहुचो, पोइ पंहिंजे घरनि में वञण में तव्हांखे वधीक दस पुछण जी मोहताजी हूंदी आहे त मुंहिंजो घर काॾां वञा, घटि पंहिंजो आसानी सां सम्झ में ईंदो आहे। फरो त जन्नत में तव्हांजा घर ईअं आसानी सां सम्झ में ईंदा, हर को हली वेंदो होॾे, ॿिए कंहिंजे घर में भुलंदो ई कोन जो वञे, चवंदो हे घर पहुचो आहे, हे घर मुनासिबत हूंदी, आमाल सालिह जी का शइ मुनासिबत हूंदी उन जॻह सां, ईअं थो थिए। वलर ॿारनि में जेकॾहिं को ॿार कंहिंजो बीठो रहे, मुसाफ़िरी तव्हांजो जे माण्हू लहनि, हर को पंहिंजा ॿार सुञाणंदो बसि, छो त उन्हनि जी मुनासिबत आहे पंहिंजे ॿारनि सां। अहिड़ी तरह जन्नत में जायुनि सां मुनासिबत, बाग़नि सां मुनासिबत, आमाल सालिहा जे नतीजे में अलाह तबारक व तआला हुननि खे एॾी इज़त बख़्शींदो जो उहे शयूं हुननि खे पंहिंजियूं सम्झ में ईंदियूं, ज़रूरत न पवंदी। दर ॾेई दर ते बीह आवाज़ ॾे ऐं पोइ चए घर वारा खोलियो दर, ईअं बि कोन, बसि दर खुलियल लहंदा हलिया वेंदा हुननि में पंहिंजे पंहिंजे घर, ज़रूरत न पवंदी। ऊंदहि ॿ क़िस्म थींदी आहे, हिकिड़ी ऊंदहि जेका तव्हां असां सभु चऊं था, ख़बर न पवंदी आहे, पोइ उन ऊंदहि में त रोशनी फ़ाइदो ॾींदी आहे, या बती जी रोशनी हुजे या ॾींहं जी रोशनी हुजे, ऊंदहि ख़तमु, माण्हू पंहिंजो उन रस्ते सां हलियो वञे, वञी पंहिंजो मक़सदु हासिल करे। ॿी ऊंदहि हूंदी आहे माण्हू जे ज़हन में अंदरि, उन ज़हनी ऊंदहि जे करे बि माण्हू खे सुञाण न पवंदी आहे। जॾहिं हिते हुननि दुनिया में पंहिंजे अमाल जे अंदरि हलाल ऐं हराम जो इम्तियाज़ कयो, जाइज़ ऐं नाजाइज़ खे परखियो, अलाह तबारक व तआला जे हुकुम ते फर्म बरदारीअ जो राह ऐं रस्तो इख़्तियार कयो, पोइ इहो नूर उन्हनि जे दिमाग़ में पइजी वेंदो। इन रोशनीअ जे बुनियाद ते हुननि खे पंहिंजा पंहिंजा घर नज़र ईंदा। अलाह ताला क़ुर शरीफ़ में फरमायो यसा नूर हुम बैन ऐदीहिम
पोइ जिन खे इहो नूर न हूंदो हो चवंदा पंहिंजे नूर खे असांजे बि मोकिलियो, इन रोशनी सां असां ॾिसूं। हो उन्हनि खे चवंदा त न, तव्हां पंहिंजो नूर हथु करियो, असां वटि कोन्हे, तव्हांजे लाइ त कोन्हे असां वटि। भला हिन जो मिसाल इहो न आहे जो हिकिड़े माण्हू खे अखियुनि में रोशनी हुजे, उन रोशनी सां ॾिसंदो हुते, पर वीचारो आज नाबीन चए साईं हेॾो अखियुनि जी रोशनी में मूंखे बि ज़रूरु ॾिजाए, मुमकिन आहे? आमाल सालिहा जो नूर हर हिकु माण्हू जे दिमाग़ में भरिजी वेंदो हुते, उनजे करे जायूं बायूं हुनखे सम्झण सुञाण में ईंदियूं। हा, इहे ॻाल्हियूं आहिनि हिकिड़े मुल्क जूं। पोइ वधीक माण्हू ॾिसंदो त चवंदो जाए शनि त के बि वधि मानंदो दीदा, एतिरो फ़र्क़ु आहे। ईमान हिनखे मञाए थो छॾे, बाक़ी तजुर्बाती मसइलो पोइ मिसाल तौर केतिरियूं ॻाल्हियूं सम्झ में अचनि कॾहिं न अचनि। अल्लाह ताला हुननि खे हस्ब ख़ास अजीब अजीब क़िस्म जा मेवा खाधा ऐं शयूं उते नसीब फरमाईंदी। घर उन्हनि खे ख़ासा मिलंदा, छो त माण्हू जी ज़िंदगी दुनिया में ॿ टनि शयुनि जी मुहताज ज़रूरु आहे। जाइ हुजे, घर वारी हुजे, खाधो पीतो हुजे, हंध बिस्तरो सभु हुजनि। ॼण टेंशन जी ज़रूरत आहे ज़िंदगी आसान गुज़रण जे लाइ। पोइ उते इहे शयूं मुकमल तरह सां मोमिननि खे हासिल थींदियूं। हिते उन्हनि में कॾहिं न कॾहिं खोट नज़र ईंदी आहे, पर जन्नत जे सामान में खोट आहे ई कान। जन्नत जे सामान में खोट कान्हे। हा, लम्मा यशाऊन, जे तोखे कुझु का सम्झ में नथी अचे ॻाल्हि, अलाह फरमाए थो त भला जेके घुर त उहा थी पए। खोट जो सवाल ई कोन्हे न। अलाह ताला उते अहिड़ी नेमतूं अता फरमायूं आहिनि पंहिंजे बाननि खे। हिकु इहो ऐं ॿियो ला सवाल वजूद गैर मुनक़ता, हलंदे हलंदे खाधो खपी वञे, कपिड़ा चुड़ी वञनि, हा माण्हू जी ज़िंदगी पुराणी थी वञे, हिन जी या पंहिंजे घर जी पुराणा थी वञनि, इहो ज़वाल आहे। अलाह ताला फरमाए थो क़ुर में माल मिन ज़वाल, असुल ज़वाल न थींदो। जीअं पोइ तीअं बहितर। अर्ज़ु कया न, ज़वाल छो थो थिए? सवाल थींदो आहे खोट जे पुठियां। मिसाल हिकिड़ो माण्हू आहे, 10 वरे उमिरि अथसि, 10 वरे गुज़ारिया, वरी 20 वरे थी पई, वरी 20, वरी 40 ते 40, 50, परते जेका उमिरि बचे थी सा उहा थोरी आहे। तंहिं करे हिनखे सिहत, हिनखे नज़र, हिन जो अकुलु, हिन जी कुवत, इहे सभु बाक़ी बचत जे बनस्बत हाणे कटिजी वियूं आहिनि, तॾहिं खोट थींदी। हिते जवानी मूं कुराड़ पथी वेंदी, रिस्क खाइबो हो खुटंदो वेंदो, जॾहिं ॿियो वरी हासिल करे, कपिड़ो पाइबो त चुड़ंदो वेंदो, हुसन जवानी जमाल इहे शयूं सभु आख़िर सुस्त थींदियूं वेंदियूं। छो त परियां आहे हद महदूद खुटल, ऐं आख़िरत में वरी आहे वधियल। आख़िरत में वधियल आहे। हो कीअं वधियल आहे? जीअं मां अॻे दफ़े बि तव्हांखे ॿुधायो, हर जुमे ते अलाह तबारक व तआला जॾहिं पंहिंजे ॿारनि खे ज़ियारत कराईंदो त उन ज़ियारत में 40 सालनि जो अलाह ताला हुननि खे इज़ाफ़ो ॾेई छॾींदो। वरी ॿिए जुमे ते 40 सालनि जो इज़ाफ़ो, 8 घटि 40 ते मुकमल 40 वधी विया, वरी 16 घटि इज़ाफ़ो 43 वधी विया। पोइ जॾहिं उते इज़ाफ़ो थींदो थो वञे त हिन शख़्स जे पावर ऐं कुवत में, हिन जे हुस्न ऐं जवानी में, ऐं हुनजे मामलात में, हर क़िस्म जे जायुनि में, तामीरात में, औरतुनि में, बचनि में, जेके बि हिन जे ख़ुशी जा सामान आहिनि, उहो इज़ाफ़ो थिए न। माना उते चोड़े छॾण जी का शइ कान्हे जो चोड़े हुनखे ख़तमु करे। हिते माण्हू चुड़ी थो वञे, जान आहे त कुराड़ थो थिए, कपिड़ा नवां अथसि त पुराणा था थियनि, खाधा आहिनि त खुटी था वञनि,
जाया त जॾहिं थी थिए, पर उते जीअं पोइ 30-40 सालनि जे इज़ाफ़े ते जीअं हिन जी उमिरि थी वधे थी हुनजी शयुनि जी बि उमिरि वधंदी न। तंहिं करे मालहा में नफ़ाद, अलाह त फरमाए खोट जो त सवाल ई कोन्हे। मालह में नफ़ाद हाज़ा रिज़्क़ुना इन हाज़ा रिज़्क़ुना, हे थी जो असांजो रिज़्क़, इनखे खोट न थींदी। अहिड़े हिकिड़े मुल्क ते हिन जहान मज़ा असांजी तयारी आहे। कंहिं वक़्त में असां हिन जहान जे लाइ तयारु पिया थियासीं, अची विया आहियूं। कॾहिं ज़रात में पखिड़ियल, कॾहिं ग़िज़ाउनि ऐं ख़ुराकनि में, कॾहिं जीतनि जानवरनि जे पेटनि में, कॾहिं वणनि ऐं मेवनि जे पाड़ुनि में, छिकजी मेवनि ऐं अननि जे सूरतुनि में, माउनि पीउनि खाधा, वरी उते तब्दील थी खून ठहिया, वरी उतां पाणी जो कतरो ठहियो, वरी छिकिजी अचे थो हेॾे इहो सुरकंदो 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 हलंदो थो अचे। ईअं जीअं कंहिंखे खणी अचो न, हिन ॼार खणी अचो ॾंद में त पखिड़िजी वञे, पोइ मच्छीअ जो धारी हुजे छिके थो मच्छी सुरकंदी ॿाहिरि निकिरिजे। अलाह तबारक व तआला जे पंहिंजे अज़ली इरादे ऐं कुदरत कामिल ऐं सुनत बालिग़ में असांखे पंहिंजे कुदरत जो ॼार विझी छिके 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 पाणी जे कतरे में आंदई। इहो पखिड़ियल सॼे मुल्क में अलाए केतिरो ॼाणे पियो, ऐं हुनजे लाइ फरमाए थो त वमा कान रब्बुक नसिया, ए नबी मां तुंहिंजो बि न पर कंहिं ॿिए जो बि न ज़रो बि कोन विसारियो, मेरे बेड़े मटाए थो मां। वमा कान रब्बुक, इहो नबीअ खे थो फरमाए न, तुंहिंजो रब। फसल लिरब्बिक वनहर, तूं पंहिंजे रब जी इबादत कर। ॾिठो न क़ुरान में असुल त ख़िताब आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, बाक़ी असां बि पोइ थिया आहियूं मुखातब उनजे सदके में। ॻाल्हाए असुली अलाह रसूल सां पोइ कॾहिं कॾहिं आई हलंदी नामनि असांखे चयो अथई, या असां सां बि ॻाल्हाए अथई, ऐं माण्हू ऐं मोमिन ॼणो हाणे अची वियासीं हिते साईं, हाणे हितां वरी अॻिते आहे ऐं हले थी पई काफ़िलो चोथो सुरके, पोइ क़बर जो जहान बरज़ख जो आहे, वरी उतां पोइ हशर में, हशर खां टपी परते पोइ या पुलसरात जो अहिड़ी शइ आहे या माण्हू उतां जन्नत ॾे या जहन्नम में अलाह शर बचाए। बहरहाल पोइ अॻिते इहो सफ़र ईअं आहे जेको दाइम ई दाइम, उन में खोट कान हूंदी। हिते तॾहिं थो फरमाए हाज़ा मां तूं अदून लियोम हिसाब, हिसाब जे ॾींहं जा वाइदा इहे अथव, तव्हां सां पूरा कयासीं, फ़र्क़ु न आहे। हिन रिज़्क़ मां लहू मिन नफ़ाद, रिज़्क़ आहे जंहिंमें खोट कान्हे। हाज़ा इहो ॿुधो हिन ताग़ीन शर मां, हे फर्मा बरदारनि जूं ॻाल्हियूं। वरी जेके ताग़ी आहे, ताग़ी तुग़यान सरकशी, निठराए पंहिंजे रब सां न मञो थी, ताग़ी जहन्नम आहे उन्हनि जो विझो, यसलौना पवंदा उन में, बेसल में हा त बुछड़ी जाए उखां वञी वठंदा। हाज़ा इहो बि ॿुधव, भले ज़ूक़ू पोइ भल चखनि, अची वियो इहो हमीम टचकंदड़ पाणी, रसाक गंदो पूअं जो पाणी, जॾहिं उन्हनि खे साड़ींदी बाहि, उहे फट किना थींदा, पोइ उन पाणी पियो वहंदो, पोइ उहो पाणी हेठि वेही ज़मीन ते सुरकंदो सुरकंदो, पोइ हिकिड़ी खॾ आहे जंहिंजो नालो आहे तीनतुल ख़बाल, गंद कुएं जो ढोरो, उते वञी पवंदो, उहो भरिजी वियो, ढोरो भरिजी वेंदो जहन्नम वारनि जे गंद कुएं जो, सड़ी 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 उते सड़ी सुकी कोन वेंदा, पर वरी उन्हनि खे नरमी ॾेई वरी ताज़ो करे पोइ वरी अहिड़ी तरह पोइ अलाह ताला त फरमाए त हिते थी अचे, होॾे त वरी नेमतूं हुयूं, माखीअ जा हौज़, खीरनि जा हौज़, शराबनि तहूरा जा हौज़, पाणी बहितरीन उन जा हौज़, उते वरी हेॾे इहो, हेॾे बि हौज़ इहो कंदो, होॾे हो अञा त ॿ मुल्क कया आहिनि मुक़रर। हिते बि पोशीदगीअ में इहे ॿई शयूं आहिनि। हाणे मेहनि जा जेके खीर ओहन में पियल आहिनि न सॼे मुल्क में, ठण भरियल अथनि, उठनि जे ओहन में पियल आहिनि, ॿकरियुनि जे ओहन में पियल आहिनि। हाणे थोरी घड़ी जे लाइ इन खीर खे यादि करे ओह ॿकरियूं कढी फिटी कयो, जेको खीर ई खीर अधु सम्झ में थी सघंदो ईअं। अहिड़े तरह सां माखियूं आहिनि मुल्क सॼे में, मानारा 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 अलाए केतिरा,
हाणे हे माना कढी फिटी कयो त तव्हांखे मुल्क माखी नज़र ईंदी उते ईअं गॾे बसि माना निकिरी आहे माखी माखी हेॾे पाणी हुन खूह में हुन खूह में हुन चमचे में हेॾा हो दरिया में वरी ॿिए हंधि कोन पर इहे सभु कढी छॾे त मुल्की पाणी जन्नत ईअं आहे जनम बि ईअं आहे हुनजा गंद पूयूं हे हो ॿियो टियों हे हुते गॾिजी वरी हाणे हिते बि आहे हिते बि असांजो गंद पूई किन कमसान जेके मरीज़ आहिनि ज़ख़्मी आहिनि उन्हनि ज़ख़्मी खे कढो बाक़ी गंद माण्हू सभु जेके आहिनि जे पेटनि में जेको किन पियो आहे उन्हनि खे कढी छॾियो बाक़ी मुल्क ई गंद काकुस खानो थी वञे सारी दुनिया काकुस खानो लॻो पियो आहे कढी छॾियो माण्हू पंहिंजे ख़्याल में बाक़ी हुननि जे पेट में जेको गंद आहे न उनखे खणी सम्झो त आहे माण्हू विया सॼो किन थी वियो न मुल्क ईअं आहे किसो उते ॼण जनम में हूंदो हे जन्नत में हूंदो हिते कॾहिं सॼो पियो आहे हिते अलाह ताला फरमाए त संभरी ऐं सुठे नमूने सां संभाले कमु करियो त पोइ तव्हां बची वेंदव त जे होॾे हलिया वञो हेॾे आहे माण्हू हिते बि या इन दरियाहनि जे विच में या हुननि दरियाहनि जे विच में गंदे दरिया में सुठे आहे त ईअं माण्हू रुगो सोच करे कहिड़ी कान सॼो पियो त मुल्क ॾिसण में अचे फ़र्क़ु ई कोन्हे कई शकिलनि जा ॿिया तरह तरह जा जोड़ा जिन्सूं अज़ाब जूं हाज़ा फ़ौजनि मुख़्तलिफ़ुन जो हिकिड़ी फ़ौज अची वई आहे तव्हां सां गॾु ला मरहबा बि आहिनि हुननि खे चवंदा तव्हां सां गॾु पोइ चवंदा अक्षर हेॾे जॻह न मिले हा तव्हांखे चई बसि अची वियासीं इन साल नार इहे बि जहन्नम में हिकिड़ा ईंदा ॿाहिरां पोयां चवंदा त हेॾे छो आहियो तव्हांखे भली कर न हुजे तव्हां हेॾे अची पिया आहियो कीअं तव्हांखे बि भली कर कान आई मतिलबु त सभई बेफ़रमानीअ में तुम कदम तुम हलंदा तव्हां अॻे आहियो बेसल करार पुछड़ी जा करार जी मिली वई तव्हांखे दोज़खनि जो पाण में हाल अहिवाल हूंदो फ़िरिश्ता वठी हुननि खे छिके छिके दोज़ख जे किनारे ते आणींदा पहिरियों जेको टोलो हूंदो सो हूंदो हेठि अमीरनि ऐं सरदारनि जो टोलो हूंदो अमीरनि सरदारनि जहन्नम में कई हज़ार वरे सरदार अॻ में तशरीफ़ फरमाईंदा पोइ वरी उन्हनि जे पोयां जेके उन्हनि जा ताबेदार हूंदा ऐं जन्नत में वरी 500 वरी गुरबा अॻ में जन्नत में वेंदा पोइ चङा मुड़ुस हुते अची पहुचंदा ईअं जन्नत में दाख़िला ग़रीबनि जी जहन्नम में दाख़िला अमीरनि जी अॻ में हर कंहिंजे पंहिंजे इज़त जो सुवाल आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेको सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह अकबर पढ़ंदो रहंदो त 500 वरी अॻ में जन्नत में वेंदो गुरबा जेके मसाकिन उहे ईअं जन्नत में हलिया वेंदा अलाह ताला हुननि खे इज़त कंदो ऐं होॾे हिते रब फरमाए थो त जेके अॻियां हूंदा न उहे चवंदा हेॾे छो आयो निभागा तव्हांजा अची तव्हांजो निभाग तव्हां अॻ में आया असां कयूं अमीर उन्हनि खे चवंदा त हेॾे न अचो आहे हे चवंदा आहिनि त तव्हां निभागा आहियो असां अॻ में तव्हां आया आहियो पोइ असांजे पोयूं असां ताबेदार थी तव्हांजा आया आहियूं कालू बल अंतुम ला मरहबा बिकुम अंतुम क़दमतुम लना तव्हां अॻे आया आहियो असां वटि फबेसल करार पुछड़ी जा आया आहियो तव्हांजे रहण जी कालू रबना मन क़दम लना हाज़ी फज़िद पोइ उते चवंदा त जेके असांखे हेॾे वठी आया गेले असांखे हिते आंदाऊं अलाह इनखे त अज़ाब ॾिजांइ ॿीणो छो त असांजे हिते जहन्नम में पहुचण जो सबबु इहे वॾा वॾा उमरा ऐं हुकाम ऐं अहिड़े क़िस्म जा माण्हू जिन जे कुवत ऐं जिन जे दौलत ऐं इज़त जे बलबूते ते असां ताबेदार थी इन्हनि जी इग़वा ते ऐं ज़लाल ते उन्हनि जी बदौलत असां हुन मुसीबत में पइजी वियासीं ए अलाह हाणे इन्हनि खे त को ॿीणो अज़ाब ॾिजांइ जो असांजे अचण जो इहे सबबु बणिजी पिया पोइ हिते वीचारा रड़ियूं कंदा जेके पोयां अचण वारा हूंदा उन्हनि खे ॾिसी सुञाणींदाऊं कंदा ईअं थी पवंदो खालो मालना लाना रिजालन कुना नर्द उते पोइ पहुची विया हिक ॿिए खे बददुआऊं कयूं अलाह हिन खे ॿीणो अज़ाब ॾे ॿीणो अज़ाब इहो थियो हाणे उते हिकिड़ी थोरी सोच कंदा चवंदासीं न दुनिया जे जहान में हिकिड़ा सा माण्हू ॾिसंदा हुआसीं उन्हनि खे शरीफ़ त कोन चवंदा हुआसीं शरीफ़ त हिननि खे चवंदा हुआसीं जेके अॻे वेठा आहिनि असां वटि जनम में ॿिया जिन खे असां चवंदा हुआसीं अशराफ न आहिनि उहे त ॾिसण में कोन था अचनि हिते इहो उते हिक ॿिए खां पुछा कंदा
कालू मालना अला नरा रिजालन कुना नाउदुहुम मिनल अशरार, उनखे शरीर चवंदा हुआसीं ऐं कमबख्त कोठींदा हुआसीं, बेइज़त उन्हनि खे महसूस कंदा हुयासीं, उहे त ॾिसण में ई कोन था अचनि। अतखज़नाहुम सिखरिया, छा असां उन्हनि खे मस्खरियूं करे भायूं हो उते, अम ज़ागत अनहुल अबसार, या उन्हनि खां असां जूं नज़रूं हटी वियूं आहिनि। छो त ॼाण पहचान वारा माण्हू त हिक ॿिए खे सुञाणंदा, अदना आला दोज़ख में जो गॾु हूंदा त उते इहे त सुञाणंदा, पर किन माण्हुनि खे न जो ॾिसंदा त उते तव्हां कंदा चवंदा जॾहिं उन्हनि खे असां तमामु घटिया क़िस्म जो माण्हू सम्झंदा हुआसीं, अलाए काॾे विया हुई। ऐं उन्हनि खे शरीर बि चवंदा हुआसीं, चवंदा हुआसीं तव्हां शरारत था विझो, तव्हां फितना था करियो, तव्हां अहिड़ी तकरीरूं था करियो, तव्हां मुल्क में विगोड़ था विझो, तव्हां हुकूमतुनि जी मुखालफ़त था करियो, तव्हां फसाद था आणियो। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं उते कंदा। भला उन्हनि खे चइबो त असां हुते मस्खरी बि कईसीं, हुन सां बेइज़त बि हुनखे कयोसीं, या आहिनि पर असांखे सुञाण में नथा अचनि, या आहिनि ई कोन, पोइ असां उन्हनि खे अहिड़ा अखर ॻाल्हाईंदा हुआसीं। हीअं अची परेशान थींदा, उहा शइ लभे नथी। अलाह ताला थो फरमाए न ज़ालिक लकुम तख़ासुम अलैना, मोमिन मुस्लमान सुलहा उलमा बुज़ुर्गान दीन, केतिरा माण्हू पंहिंजे कुवत ऐं पंहिंजे ताक़त जे बुनियाद ते उन्हनि खे भलो माण्हू नथा ॼाणनि, उन्हनि खे घटि था सम्झनि, उन्हनि जे वाइदनि ऐं तक़रीरनि नसीहतनि ते चथरूं था कनि, पोइ उते चवंदा जॾहिं हिते जेकर उहे बि हुजनि हा ॾिसूं हा, या आहिनि त नथा ॾिसूं, या आहिनि ई कोन, पोइ त असां चइबो त उन्हनि सां गुस्ताखी कई। बसि अलाह थो फरमाए हिते हिन जी ॻाल्हि पूरी थींदी, हो त ॾिसण न ईंदो त होॾे लॻे न पत जन्नत ॾे। पोइ हिते रब ताला फरमाए थो इन ज़ालिक जो ही हक़ुन तख़ासुम अहल नार, जहन्नम वारनि जो इहो झगड़ो हक़ अथव, बाक़ाइदे थींदो झगड़ो, वॾी हुते ॾे वठि थींदी। मथां सम्झो त क्यास जे ख़िलाफ़ आहे, या अफ़रा तफ़री जेका हिननि जी पाण में हूंदी ऐं हिक ॿिए जे मथां जेके सख़्तियूं हूंदियूं, इहे बराबरि अथव, यकीनी ॻाल्हि, फिक्र न आहे हिन में। मथां तव्हां सम्झो त घटि वधि ॻाल्हि आहे, पूरी ॻाल्हि आहे। قل انما انا منذر وما من اله الا الله الواحد القهار، اے नबी तूं चवे त मां अलाह जे इन कुदरत जे काइनात खां फर्माबरदारनि जे लाइ ऐं बेफ़रमाननि जे लाइ जेको बयानु कयां थो, तंहिंमें बेफ़रमाननि जे लाइ बेजारींदड़ नज़ीर ऐं फर्मा बरदारनि जे लाइ अलाह ताला नबी साईं खे बशीर करे कयो आहे, ख़ुशख़बरी ॾींदो। नबी जे चवण ते जेको हलंदो उनजे लाइ बिशारत आहे जन्नत जी, ऐं जेको न हलंदो उनजे लाइ ड्रेजारो आहे। मामिन इलाहिन इल्लल्लाह अल वाहिदुल क़हार, अलाह हिकिड़ो आहे, होॾे बि हुनजी हुकूमत, होॾे बि हुनजी हुकूमत। रब समावात वल अर्ज़, बादशाह आसमान ज़मीन जो पालींदो। हा बैन अमल अज़ीज़ुल गफ़ार, ॿियो जेकी मुल्क में आहे सभ जो अलाह ताला पालींदड़ आहे, ज़बरदस्त आहे, गफ़ार गुनाह बख़्शींदड़ आहे, आसमान ज़मीन जो मालिक आहे, का बि शइ उनजे तसरुफ़ खां, कुवत खां ऐं कुदरत खां ॿाहिरि कान्हे का। केरु हुनजो हथु पकिड़े, केरु हुनजे कब्ज़े खां कंहिंखे छॾाए। हुनजी रहमत बि आहे, हुनजो गज़ब बि आहे। उते मुल्क जुदा करे छॾियईं, हिते गॾिजी था रहनि सभई हिन दुनिया में, पोइ उते तक़सीम थी वेंदी, हर एक खे पंहिंजो पंहिंजो हिसो रस्तो मिली वेंदो। ऐं हिन दुनिया में बि ईअं आहे, आहिनि जुदा जुदा पर गॾियल नज़र अचनि था। हिदायत वारो जुदा आहे, गुमराह जुदा आहे, गुमराह पंहिंजी गुमराही में ख़ुशि आहे, हिदायत वारो हिदायत ते हलंदड़ आहे। आहिनि जुदा जुदा पर ॼण उथण में, वेहण में, मुआशिरे में, ज़िंदगीअ गुज़ारण में, कॾहिं हिक घर में, कॾहिं हिक कचहरीअ में, ईअं गॾियल नज़र था अचनि। उते ॼण गॾु ॼाणी इन क़िस्म जी कान थींदी, जहन्नम जुदा जन्नत जुदा, बसि। कुल हुव नबउन अज़ीम, इहे क़यामत जूं ख़बरूं तमामु वॾियूं ख़बरूं आहिनि। अंतुम अन्हु मुअरिदून, तव्हां मिड़े मुंहुं पिया मोड़ियो हिननि खां, मुंहुं न मोड़ियो। अलाह जूं ॻाल्हियूं तमामु मज़बूत आहिनि, मामूली ॻाल्हियूं कोन्हनि। हम त साल पुछनि था क़यामत कीअं थींदी, अने नबअल अज़ीम, हुन वॾी ख़बर जे बारे में। हू खे मुख़्तलिफ़ आहिनि, हुन में इख़्तिलाफ़ कंदड़, पर आहे सही। रब जो सॼो मुल्क बि आहे, असां ओॾां उन मुसाफ़िरीअ में आहियूं। दुआ आहे त अलाह तबारक व तआला असांखे उन मुसाफ़िरीअ में कामयाबु रस्ते ॾांहुं